दहशतगर्दनि जा नापाक इरादा कामयाब थियण न ॾींदासीं। मुल्क मां दहशतगर्दी जो नासूर ख़त्म करण ताईं जंग जारी रखंदासीं। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ पारां पेशावर में धमाके जी मज़म्मत। वाक़े जी जांच जल्द मुकमल करण जो हुकुम। ज़ख़्मियुनि खे बहितर तिबी इमदाद फ़राहम करण जी हिदायत। पेशावर जे वरसेक रोड ते धमाके में 4 ॿारनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि मां हिकु मासूम ॿारड़ी जी हालत गणिती चुगी। नाड़ेवारी वज़ारत आम चूंडनि लाइ इलेक्शन कमीशन खे वधीक फंड्स जारी करे छॾिया। नाड़ेवारी वज़ारत जी पधिराई मौसूफ़ इलेक्शन कमीशन खे आम चूंडनि लाइ 17 अरब 40 करोड़ रुपया जारी कया विया। उन खां अॻु आम चूंडनि लाइ इलेक्शन कमीशन खे 10 अरब रुपया जारी कया विया हुआ। गॾियल तौर हेल ताईं आम चूंडनि लाइ इलेक्शन कमीशन खे 27 अरब 40 करोड़ रुपया जारी कया विया। बजट में आम चूंडनि जे लाइ 42 अरब रुपया रखिया विया हुआ। इलेक्शन कमीशन फंड्स जारी न थियण ते गुज़िरियल ॾींहुं नाड़ेवारे सेक्रेटरी खे तलब कयो हो। इस्लामाबाद जी सेक्शन कोर्ट में बुशरा बीबी जी गैर शरई निकाह केस जी ॿुधणी। बुशरा बीबी जे अॻूणे मुड़ुस ख़ावर मानिका जे मुलाज़िम जो बयान कलमबंद। ख़ावर मानिका जे मुलाज़िम अदालत खे ॿुधायो त पीटीआई जो बानी बुशरा बीबी जे घर ईंदो वेंदो हो। बुशरा बीबी मूंखे चवंदी हुई त पीटीआई बानी खे घर जे अंदरि वठी अच। ख़ावर मानिका जे चवण ते घर अंदरि नज़र रखण ते पीटीआई बानी मूंखे पुठा लफ़्ज़ पिया ॻाल्हाया। अदालत जमे ते केस बाबति वधीक दलील तलब करे वरिता। इलेक्शन कमीशन पीटीआई बानी जी नाइलीअ बाबति केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। पीटीआई जे चेयरमैन जी चूंड बाबति रिपोर्ट तलब। पीटीआई जे अॻूणे चेयरमैन जे वकील इलेक्शन कमीशन खे ॿुधायो त पार्टी चेयरमैन जी चूंड बाबति रिपोर्ट इलेक्शन कमीशन वटि जमा करायल आहे। पार्टी जो चेयरमैन तब्दील थियण बाद क़ानूनी तौर ही मामिलो ख़त्म थी वियो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर जो चवणु हो त पीटीआई चेयरमैन इलेक्शन में हिसो नाहे वरितो त उन ते असां कुझु नथा चई सघूं। डॉक्टर आफिया सिद्दीकी खे अमेरिकी जेल में ज़्यादती जो निशानो बणाइण जो इंकशाफ। डॉक्टर आफिया जे वकील जो चवणु आहे त आफिया सिद्दीकी खे जेल में 2 भेरा ज़्यादती जो निशानो बणायो वियो। डॉक्टर आफिया सां जेल में तशद्दुद ऐं बद इख़लाक़ी बि कई वेंदी आहे। पाकिस्तानी इख्तियारनि खे डॉक्टर आफिया सिद्दीकी सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि बाबति आगाह कयो वियो आहे। सिंध हाई कोर्ट गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति पुलिस जी रिपोर्ट रद्द करे छॾी। अदालत पारां गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी में अॻिभराई न थियण ते सख़्त कावड़ जो इज़हार। जस्टिस रहमतुल्लाह फुलपोटो चयो त पुलिस जी रिपोर्ट रिवायती आहे। पुलिस गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी लाइ कुझु छो नथी करे। अदालत गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी लाइ हंगामी क़दम खणण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत ईंदड़ ॿुधणे ते जाच ऑफिसर खां अॻिभराई रिपोर्ट तलब करे वरिती। इसराइल जो उत्तर गज़ा जे 2 स्कूलनि ते हमिलो, 50 माण्हू शहीद, केतिरा ई ज़ख़्मी। गॾियल क़ौमनि जे इंतिज़ाम हेठि स्कूलनि में बेघर माण्हुनि पनाह वरिती हुई। इसराइली फ़ौज में सुप्रीम कोर्ट खे धमाके सां उॾाए छॾियो। अलदल महल गज़ा जे पटीअ जे विच में अलज़ेरा शहर में ठहियल हो। गज़ा ते हमलनि खां पोइ इसराइली फ़ौज सुप्रीम कोर्ट खे बैरिक में तब्दील कयो हो। क़तर जी हुकूमत $11 बिलियन जी लागत सां 2016 में अलदल महल तामीर कयो हो। ॿिए तरफ़ इसराइली तिबी गोदामनि खे तबाह करण जो हुकुम जारी करे छॾियो। सैर जे आलमी इदारे जे सरबराह जो इसराइल खां हुकुमनामो वापसि वठण जो मुतालबो। नवाबशाह पुलिस पारां मोबैना मुक़ाबले में 2 फोरू मारण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त ॻोठ घोटाणो वटि जवाबदार सां मुक़ाबले में 2 ॾोहारी मारिजी विया। मारिजी वियल ॿिन्ही जवाबदारनि जा लाश PMC अस्पताल मुंतक़िल कया विया। मारिजी वियल ॾोहारी मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल आहिनि। संदनि साथियुनि जी गिरफ़्तारी लाइ ऑपरेशन जारी आहे।